घोटकी ज़िलो लाॻीतो बदमनी के हवाले से ख़बरुनि में बहस में रहियो आहे। घोटकी में वेझे माज़ी में तमामु वॾो नुक़सानु थियो आहे पुलिस जो। अॼु ही जेको मुक़ाबिलो थियो आहे ॿुधायो वञे पियो त खंबड़ा थाणे जी हद आहे, मोटरवे जे इंटरचेंज जी भरिसां ही मुक़ाबिलो थियो आहे, जिते हिकु ASI अमानुल्लाह अबड़ो शहीद थियो आहे। पर हिते जेका पुलिस पार्टी ही उन्हनि ॾोहारियुनि सां ॼमी करे मुक़ाबिलो कयो आहे, जंहिंजे करे ॿ ॾोहारी पिणु मारिया विया आहिनि, जिन मां हिकु ॾोहारी जी कश्मीर वासी बादल चाचड़ जे नाले सां सुञाणप थी आहे, जॾहिं त ॿिए ॾोहारी जो तालुक़ु पंजाब वासी मुराद ॿांभड़ो ॿुधायो वञे पियो। हींअर कुझु देरि पहिरियां शहीद पुलिस जे जवान जी जनाज़े नमाज़ थी आहे, जंहिंमें DIG सखर जावेद सुंवारो जिस्कानी समेत पुलिस जा ॿिया अमलदार ऐं ऑफिसर शरीक थिया आहिनि। उनखां अलावा मुख़्तलिफ़ फोर्सिस सिक्योरिटी फोर्सिस जा ॿिया ऑफिसर्स पिणु जनाज़े में शरीक थिया आहिनि। शहीद पुलिस जे जवान खे ट्रिब्यूट पेश कयो वियो आहे। मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ मीरपुर माथेरो जो रिपोर्टर लतीफ़ वसीर। उन खां तफ़सील वठंदासीं। लतीफ़, पहिरियां त इहो ॿुधायो त हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे अॼु मुक़ाबले वारो, उहो कीअं पेश आयो आहे, उनखां पोइ पाण तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन हवाले सां। जी गाज़ी, ही जेको पुलिस मुक़ाबिलो पेश आयो ही आहे खंबड़ा थाणे जी हद ऐं इंटरचेंज सां गॾु जेको कश्मीर खां रोड अचे थो पियो, बुड्डू खां कश्मीर तरफ़ जेको पंजाब में वञे थो पियो, घोटकी में वञे थो पियो, उते आहे उते जेको रोड आहे उन रोड जे मथां होटल हुयो जिते पुलिस खे इतला में जेके ॾोहारी वेठल आहिनि, ऐं उते जीअं पुलिस एहलकार उते पहुता उन दौरान उन्हनि खे पुलिस जेको सुञाणप करण लॻी। उन में जेके 3 ॾोहारी हुआ उहे टिन्हिनि वटि पिस्टल हुआ, उन्हनि जेको आहे फायर कया। उनखां पोइ पुलिस जो जेको जवान हो ASI हो अमानुल्लाह जेको अबड़ो आहे उहो शहीद थी वियो। उन सां गॾु ॿियो हिकिड़ो पुलिस एहलकार हो, उन जेको आहे जवाबी कार्रवाई कंदे उन्हनि ॿिन्ही ॾोहारियुनि खे जेको आहे मारे विधो। जंहिंजो सुञाणप जेका थी आहे, हिकिड़ो आहे कश्मीर वासी बादल वल्द मीर मोहम्मद चाचड़, हिकिड़ो आहे मोहम्मद मुराद जेको ॿांभड़ो आहे। इहो जमालदीन वाली जो आहे, ही पंजाब जे ज़िले सां तालुक़ु आहे। इन जे मथां 3 केस आहिनि। ही पुलिस एहलकार जेके नी उते उन्हनि खे इतला मिलियो, ही जेके ॾोहारी आहिनि उहे उते मौजूदु हुआ। कहिड़ी तयारी सां पुलिस उते वियल हुई लतीफ़, ऐं छा पुलिस मोबाइल ते सवार हुआ, अहलकार घणा हुआ? जी गाज़ी, जेके अखि ॾिठा शायदि जेको होटल मालिक आहे, जे होटल ते ॾोहारी वेठल आहे उते चांहि पीअण था, होटल मालिक चवणु आहे त ही माण्हू जीअं वेठल हुआ कार ते पुलिस एहलकार की लथा, उन्हनि खे ASI जो पुलिस एहलकार भॼणा हुया। जीअं उते पहुता उन दौरान ही वाक़ियो पेश थियो आहे। जीअं उन्हनि खां पुछा कई आहे, उन दौरान ॿियो जेको साथी हो सिधा फायर कया। पुलिस एहलकार जेको ASI अमानुल्लाह अबड़ो जेको आहे मौके ते शहीद थी वियो। ॿिया पुलिस एहलकार खे फरार करण लॻा। उहो ई पुलिस जो जेको जवान हो जेको उन सां गॾु उहो ॾोहारियुनि सां विढ़ंदे 3 ॾोहारियुनि खे उन मौके ते मारे विधो, ऐं उन सां गॾु ॿियो जेको ॾोहारी आहे उहो फरार थी वियो। ऐं ॿियो त वरी इतला ते ॿी पुलिस पहुती, ऐं ही जेके ॾोहारी आहिनि जेको पुलिस ॿुधाए पई त ही जेके अक्सर तौर ते नेशनल हाईवे या रोडनि ते या सीपेकनि ते फुर कंदा आहिनि। माण्हू गाॾियुनि मां माण्हुनि खे हथियारनि जे ज़ोर ते फुर कंदा आहिनि। उन्हनि जा क्रिमिनल रिकॉर्ड बि जेको आहे साम्हूं आयो आहे। ही पुलिस जा जवान ॾोहारियुनि सां विढ़ंदे शहीद थियो आहे। पर उनखां पोइ अॼु पुलिस जे जवान जो मीरपुर माथेलो में जेको आहे उनखे मर आंदो वियो, जिते DIG सखर जावेद जिस्कानी समेत ॿिया केतिरा ई पुलिस जा जवान ऑफिसर्स उनखे ट्रिब्यूट पेश कयो वियो, सलामी ॾिनी वई। ऐं उनखां पोइ उनजो मड़ जेको आहे उन ज़बानी ॻोठ आदलपुर जेको आहे नियो वियो, जिते उनखे मिटी मां हवाले कयो आहे। पुलिस जे लतीफ़ तव्हां रिपोर्ट कयो आहे, बिल्कुलु शहीद खे भरपूर नमूने सां भेटा पेश कई वई आहे। हीउ सिंध पुलिस जो बहादुर ऑफिसर ऐं जवान हुयो, जंहिं ज़मीन ते फील्ड में मौक़े ते ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो कयो ऐं जाम शहादत नोश कयो। शकील, ही ॿुधायो त ही जेको लतीफ़ त ही जेको पुलिसिंग आहे घोटकी में, उन में मुसलसल ही थिए पियो त लाॻीतो पुलिस जो नुक़सानु थिए पियो पुलिस मुक़ाबलनि में। पोइ दफ़े हिकिड़ो ख़ौफ़नाक क़िस्म जो वाक़ियो पेश आयो, जंहिंमें पुलिस जा ऑफिसर ऐं जवान शहीद थिया। छा सूरत हाल आहे हींअर कचे में, केतिरो कंट्रोल आहे पुलिस जो, ऐं कॾहिं पाण हिते वेही आवाज़ TV जी स्क्रीन ते इहो रिपोर्ट कंदासीं त हाणे घोटकी में अमन अमान बहाल थी वियो आहे, ऐं पुलिस जी रिट सॼे ज़िले में एस्टेब्लिश थी वई आहे, ऐं ॾोहारी भॼी विया आहिनि या मारिजी विया आहिनि या पकड़िजी पिया आहिनि? जी गाज़ी, ॾिसो ॾोहारियुनि जी रिट कराइबा अॻु में वक़्तनि बवक़्तनि पाण जेके रिपोर्टूं कंदा रहिया आहियूं
उनमें सिर्फ ॾोहारी मारबा पर हिन वक़्तु 6 महीननि दौरान घोटकी जे कचे वारे इलाइक़े में जेके पुलिस जा जवान नी 7 कात जेके शहीद थी चुका आहिनि ॾोहारनि सां विढ़ंदे पर बिल्कुलु इहा शइ असांखे ॾिसण वटि अचे थी पुलिस जा जवान जेके शहीद थियनि था ओरिजिनल मुक़ाबला थियनि था उन दौरान उहे शहीद थियनि था पर उन सां गॾु जेको DIG आयल हो जावेद अहमद जिसकणी साहिब जो चवणो त असांजा जेके हौसला आहिनि उहे असांजा बुलंद नी ऐं असांजी जेका ज़रूरत आहे हथियारनि जी असां उन हवाले सां गॾियल ऑपरेशन बि कंदासीं असां मथे बि लिखियो आहे त इम्कान आहे तमामु जल्द इहो ऑपरेशन में ॾोहारियुनि ख़िलाफ़ पर हिन वक़्तु ताईं बाज़ाब्ता तौर ते जेके कचे जा जेके ॾोहारी आहिनि उहे उन जी रित अञा सुठो क़ाइमु आहे हालांकि हीउ बॉर्डर ते रहिया आहे हीउ जेको वाक़ियो जिते पेश आयो आहे उनखां जेको रोड खां सॼे तरफ़ ते जेको आहे पंजाब जो एरिया लॻे थो पियो जेको पंजाब जो कचो आहे वरी उनखां पोइ खॿे तरफ़ ते जेको आहे वॾो कश्मीर कंदकोट जा एरियाज़ आहिनि ऐं उनखां पोइ हेॾां घोटकी जो एरिया हिकु वॾी पटी आहे 70-80 किलोमीटरनि ते जिते अंदरि ॾोहारियुनि जूं अमादगाहूं आहिनि ॾोहारियुनि वटि जदीद असुलो आहे पर पुलिस विढ़े थी विढ़नि दौरान पुलिस जा जवान शहीद थियनि था ॾोहारी बि मारजनि था पर हीउ जेके अॼु जेके जवान जेके शहीद थियो आहे पुलिस एहलकार उहो अॼु ॾोहारियुनि सां विढ़ंदे शहीद थियो आहे ऐं उन सां गॾु उनजो जेको ॿियो पुलिस एहलकार साथी हो उन जेको आहे जवाबी कार्रवाई कंदे ॿिनि ॾोहारियुनि खे मौक़े ते मारे विधो हिकिड़ो फरार थी वियो बिल्कुलु इहा शइ असां ॾिसूं पिया कि जेको नुक़सानु थिए थो ओरिजिनल मुक़ाबला थियनि था उन्हनि दौरान मुक़ाबलनि दौरान नुक़सानु ॾोहारियुनि जो बि थिए थो पुलिस जे जवाननि जो बि थिए थो पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे तो घोटकी पुलिस खे सभ खां वधीक जेको आहे नुक़सानु उनखे असले जे हवाले सां बि ऐं ख़ासि तौर ते जेके चैन आहिनि उन हवाले सां बि हिननि खे वॾा दरपेश मसइला नी त उहे जेकॾहिं वक़्तु मिलनि त दाऊं पुलिस करे थी ॾोहारियुनि ख़िलाफ़ असां जेको आहे ऑपरेशन कंदासीं तमामु जल्द उन्हनि ख़िलाफ़ सफ़ायो कयो वेंदो असले जे हवाले सां इहे बार चवनि था असलो जेसि ताईं पुलिस खे न मिलंदो तेसि ताईं मुमकिन न आहे हीअ हेॾा वॾा ॾोहारियुनि वटि ख़तरनाक वॾी महिरबानी तव्हां अपडेट कयो व्यूअर्स ही